असां सबसेट ॻोल्हण त सिखी वियासीं। हाणे वरी हिकिड़ो हूंदो आहे पावर सेट, ठीकु आहे, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं सघ सेट। हाणे हे बिल्कुलु आसान आहे। हाणे ॾिसो, जेको बि सेट तव्हांखे ॾिनल हूंदो न, तव्हांखे जेकॾहिं चयो हिन जा पावर सेट मालूम कयो त तव्हां चुप करे उन जा छा मालूम कंदो, सब सेट यानी कि मातहत सेट मालूम कंदो। मिसाल था वठूं, ए आहे जंहिंजा मेंबर आहिनि सी ई के, ठीकु आहे, इहे हिन जा मेंबर आहिनि। हाणे चयल हूंदो फाइंड पावर सेट ऑफ ए। हाणे पावर खे हीअं ज़ाहिर कबो आहे, पावर सेट ऑफ ए, पी फॉर पावर, ब्रैकेट में ए लिखियल आहे, हिन मतिलबु आहे ए जो पावर सेट मालूम कयो। हाणे हिन लाइ तव्हां छा कंदो, चुप करे हिन जा सब सेट मालूम कंदो। सब सेट लाइ सभिनि खां पहिरियों छा रखंदासीं, ख़ाली, ठीकु आहे। उहो जेको तव्हांखे सम्झायो न, ख़ाली खां पोइ हिकु हिकु, पोइ ॿ ॿ, पोइ टे टे, उहो सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ, ज़रूरी न आहे हेठों लिखो, तव्हां हीअं में बि लिखी सघो था पिया, ठीकु आहे। हाणे उनखां पोइ हिकु हिकु लिखंदासीं। हिन जो मतिलबु आहे हिन में सी, हिन में छा लिखंदासीं ई, हिन में छा लिखंदासीं के। इहो तव्हां सिखी आया आहियो। हाणे उनखां पोइ जॾहिं जोड़ियूं ठाहींदासीं त हे थी वेंदो सी ऐं ई जी जोड़ी, वरी उनखां पोइ सी जी कंहिंसां जोड़ी ठहंदी, सी ऐं के जी जोड़ी ठहंदी, वरी आख़िर में ई ऐं के जी जोड़ी ठहंदी, ई ऐं हे के जोड़ी ठही वियूं। उनखां पोइ तव्हांखे ख़बर आहे टई मेंबर ईंदा, सी ई ऐं के अची वेंदा, ठीकु थी वियो। हाणे हे थी विया सब सेट यानी कि मातहत सेट ॻोल्हियासीं। पावर सेट छा हूंदो आहे, पावर सेट बिल्कुलु आसान आहे, सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो स्टेप करिणो पवंदो, ठीकु आहे। ब्लू पेन नथी मिले, बहरहाल चलो रेड सां ई, यानी सभु जा सभु मातहत सेट ॻोल्हे तव्हां छा कंदो, हिकु भित हेॾो हिकु भित हेॾो, हे तव्हांजो सॼो हाणे मिलाए सिलाए हिकिड़ो सेट ठही वियो। इनखे पाण चवंदा आहियूं पावर सेट। यानी पावर सेट उहो सेट हूंदो आहे जंहिंमें सभु जा सभु मातहत सेट शामिल हूंदा आहिनि। ॾिसो, सभु सेट ॻोल्हे करे मां हेॾो बि हिकिड़ी ॾिंगी ॾिनी, साॻी उहा विची ॾिंगी ॾींदाऊं, ऐं आख़िर में बि विची ॾिंगी ॾिनी। हाणे हिन सां छा ठही वियो, जेके बि सभु सेट हुया उहे उनजे अंदरि अची विया, ठीकु आहे। हाणे इहो छा थी वियो, असांजो पावर ऑफ ए बराबरि हे ठही वियो। ॾिसो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो,